सक्खर के करीब वाक़या गांव राहुजा में लखन बिरादरी के अफराद ने बाअसर दुर राहुजा बिरादरी के मुबैना जुल्म व सितम के खिलाफ एहतजाज मुजाहरा किया। मुजाहरीन माहिवाल लखन, अब्दुल वहाब, गुल मोहम्मद, निहाल लखन और दीगर की क़यादत में रहुजा बिरादरी और सक्कर पुलिस के खिलाफ एहतजाजी मुजाहरा करते हुए कहा है कि बाअसर नवाब राहुजा ने पुलिस की आशीर्वाद से इन पर झूठे मुकदमात दर्ज करवाए हैं और पुलिस के जरिए इनके घरों पर हमले करवाकर इन्हें मुसमार करवा दिया गया है। इनका इल्ज़ाम था कि गुज़श्ता दिनों जुल्म की इंतहा करते हुए एक बार फिर इनके घरों में घुसकर इन्हें तबाह और बर्बाद कर दिया गया। असां लोअर खां वरिती आहे, पैसनि में ख़रीद कई आहे, रज़ामंदीअ सां ॾिनी आहे। हे नवाब राहू जो असां लखण आहियूं, उन खां पोइ हाफ़ फिरायूं फुल फिरायूं असांजे मथां कराईंदो आयो आहे। असां प्लाट वठूं आहे जेका तव्हां छो ख़रीद कयो आहे। हुन खां पोइ हिते माल माराइण, असांखे बदिराइण, जायूं डराइण, असांजे नंगनि ते केस दाख़िल कराइण, ॿारनि खणाइण पुलिस खां। जे पुलिस जो वॾो आठो आहे। ॿियो हाजी आशिक़ अथसि, उन बि असां चयोसीं नीति वीचार असां सां कर कोई बि, तूं असांजे हाफ़ फिरायूं करायूं फुल फिरायूं करायूं, असां नीति करण जे बजाए आशिक़ राहू खे चई कूड़ो भत्ताखोरी जो केस कयो अथई, इल्ज़ाम ॾिनो अथई। उन खां पोइ कलोड़ो आहे, हिते मेमण आहे, मीराणी आहे, कंहिं को इनकारी हुकूमत बाला ऑफिसरनि करे सघनि था त असांजे मथां को भत्ताखोरी का चोरीअ जी का ठगीअ जी को दांह करे, जेकी चोर जी सज़ा असां मिसकिन जी सज़ा। असांखे वॾो लोड़ायो आहे नवाब राहू जे मुतालबो इहो आहे वज़ीर आला खे, साईं खुर्शीद शाह अहमद खे, नौमान शेख साहब खे असांजो हक़ कयो वञे। 2005 खां वठी जॻह वरिती आहे असां अॻ में, पोइ वरी 2005 खां वठी परे असां त कूड़ा केस पुलिस मुक़ाबिला हणाईंदो आयो आहे। मां हिन खे साख ॾियणु वियो हुउमि, चके उतां उन साख खां पोइ मां ते बि 5 नाइजाइज़ कूड़ा मुक़ाबिला हणाया अथई। इनकारी कयो असां DIG सखर खे, DIG सिंध खे, सभिनी खे असां रिक्वेस्ट था कयूं। असांजा 6 महीना अॻ में डराया अथई मुंहिंजे भाउ जा। जी सर, असांखे 5 महीना थी विया असांजे घर डराया इन आशिक़ राहू जे नवाब राहू जो गॾिजी करे। इहो अमजद शेख SP हिन जो दोस्त आहे, जीअं दोस्त आहे हिन जो, जीअं चए उएं कंदो आहे। असां ते केस बि हणाए वरी असांजा आयो आख़िर वरी घर जा के इहो डराए करे असांजा वरी असांजी कूड़ी FIR जाफ़री मरी वियो, उहो असांजे खून मथां हणाए। मुंहिंजे चाचे जे मथां ॿियो बि 2 भाइर आहिनि, अताला ऐं फराज़ लखण, उन ॿिन्हिनि जे खून जी FIR कूड़ी हणाए छॾियईं। उहो अंदरि आहे अताला लखण। असां हक़ु थिए बाला ऑफिसरनि खे अपील आहे असांजी हक़ु करे। मुजाहिरीन का कहना था कि वो कानूनी तौर पर अपने हुकूक के लिए लड़ रहे हैं और उन्हें उम्मीद है कि हुक्काम इनकी आवाज़ सुनेगी और इंसाफ की फराहमी को यकीनी बनाएगी। इन्होंने जोर दिया कि पुलिस और बाज़ अफराद की जानिब से जारी जुल्म व सितम को फौरी तौर पर रोक दिया जाए और मुतासरा ख़ानदान को इनके हुकूक वापस दिलाए जाएं। रिपोर्ट सैफुल्लाह बलोच, वश TV न्यूज़, रोहड़ी।